ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 9 सिंधीअ में। इन खां पहले मां 8 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे ज़रूरु शेयर कजो। अचो त हाणे ॿुधूं अॻिते जी कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। शिव पार्वतीअ जो विवाह। महर्षि नारद चवणु लॻो त हे राजा अम्बरीश, राजा सुरत देव शर्मा खे चवणु लॻो त हे स्वामी, शिव भॻवान जे क्रोध करण ते जॾहिं कामदेव जली भस्म थी वियो तॾहिं कंहिंजे घर जनम वरिताई। कृपा करे इहा ॻाल्हि मूंखे खोले ॿुधायो। सुरत देव शर्मा चवणु लॻो त हे राजन, जॾहिं कामदेव शिवजी जे क्रोध करण करे जली भस्म थी वियो तॾहिं हुन जी स्त्री रति हिकदमि मूर्छा थी पृथ्वीअ ते किरी पई। जॾहिं कुझु वक़्त खां पोइ होश में आई तॾहिं कामदेव जे सेनापति बसंत खे घुराए चिख्या ठाहिण वास्ते चयाईं। तंहिंखां पोइ पाण गंगा जी जे पवित्र जल में सनानु करे पति सां गॾु चिख्या ते चढ़ी वेठी। तॾहिं आकाशवाणी थियसि त हे सती, तूं अजायो पाण खे जीअरे न जलाए, तोखे तुंहिंजो पति वरी प्राप्त थींदो। तूं हीअ ॻाल्हि यादि करे छॾ त तुंहिंजो पति 2 जन्म वठंदो। हिकिड़ो भॻवान कृष्ण जो पुत्र सदाईंदो जो यादव कुल में रुक्मणीअ जे गर्भ मां प्रद्युम्न नाले पैदा थींदो। तुंहिंजो विवाह वरी उन्हीअ सां ई थींदो। तोखे पुर्बले जन्म में श्राप मिलियल आहे। उन्ही श्राप जे करे तूं सांभर दैत्य जे घर में तेसि ताईं दासी थी रहंदीअ। इन्ही आकाशवाणी थियण खां पोइ रतीअ वटि हिकदमि सभई देवताऊं मिड़ी आया ऐं चवणु लॻसि त हे सुहागिण, तूं महाराज चंद्रभ जी स्त्री हुईं, पर हिकु दफ़ो तो हुन जी आज्ञा न मञी हुई, जंहिं करे तोखे हीअ दुख भोगणो पियो आहे। हाणे इन्हीअ पाप जे प्रायश्चित करण लाइ हीअ बिल्कुलु सवलो उपाय अथई जो हाणे वैसाख जो महापवित्र महीनो अचणो आहे। इन्हीअ में तूं दान पुण्य स्नानु कर। निश्चय ॼाण त तुंहिंजा सभई दुख दूर थी वेंदा ऐं वरी पतीअ खे संजई पाईंदीअ। एतिरो चई देवताऊं पंहिंजनि स्थाननि ॾांहुं रवाना थी विया। देवताउनि जे चवण मूजिबि रतीअ वैसाख महीने जो विर्त विधीअ पूर्वक रखियो, खूब दान पुण्य स्नानु कयो, जंहिं करे वरी पंहिंजे पतीअ खे पाताईं। सुरत देव शर्मा चवणु लॻो त हे सुरत कीर्त राजा, हाणे मां तोखे पार्वतीअ जो हाल ॿुधायां थो, जा हिकिड़े महाभयानक वन में वेही भॻवान शिवजीअ जो तप करे रही हुई। जेतोणीकि पिणस हिमाचल उनखे उतां पंहिंजे घर वठी आयो, तॾहिं बि उनजे दिलि में शिव भॻवान जो ई ध्यानु लॻल हो। उतां वरी गंगाजीअ जे कंठे ते अची पूर्ण तपस्या कयईं, जंहिं करे भोलानाथ प्रसन्न थी उनखे पंहिंजो दर्शन ॾिनो ऐं चयईंसि त हे सती, तो मुंहिंजी पूर्ण भक्ति कई आहे, तंहिं करे तोखे जेको बि वर घुर्जे सो मूंखां घुरी वठ। पार्वती चवणु लॻसि त हे प्रभु, जेकॾहिं तव्हां सचुपचु मूं ते प्रसन्न थिया आहियो त मूंखे पंहिंजी स्त्री करियो, बसि मुंहिंजी इहा ई इच्छा आहे। शिवजी चयसि त चङो प्यारी, ईअं ई थींदो। होॾां शिवजी महाराज सतनि ऋषियुनि खे पाण वटि घुराए उन्हनि खे हिमाचल ॾांहुं पार्वतीअ जे मङणे लाइ मोकिलियो। जॾहिं सतई ऋषि हिमाचल जे घर पहुता तॾहिं हिमाचल उन्हनि जो घणो आदर सत्कार कयो ऐं ख़ातिरदारी करे वेनती करणु लॻुनि त वेनती, भाग बेशक थिया भला जो संत घर आया पही, मुंहिंजे बिगड़ियल भक्त जी बाजी बिलाशक अॼु ठही। छो त संतनि जो सदाई ईश्वर वटि मान आ, भगत खुद भगवान जो परमात्मा जो प्राण आ। साध संतन जा सुखाला पेर जाते था पवन,
थल थांव से घर गांव से पल में पवित्र था थियन। झंग झड़ और झड़ उहे था रूप तीर्थ जो बणन। वैसाख में था संत जाते प्रेम जा पेरा खणन। लठ खट लोटा ऐं फोटा थियूं खड़ाऊं पूज जन। वैसाख महीने जो मनोहर विर्त जेके था रखन। तन जे पेरन जी पिड़ी भी लाए जे मस्तक मथां। पीजे अमृत जल महीने वैसाख वारन जे हथां। हे मां संतन जी तूं सुहबत जान पक पारिस समान। लोभी लगन जे लोह जहिड़ा से थियन सोना सुजान। हे संतो, मुंहिंजा के पुरबले जन्म जा पुण्य जाॻिया आहिनि जो तव्हां संतन मुंहिंजे घर अची पंहिंजा पवित्र पेर घुमाया आहिनि। हाणे कृपा करे ॿुधायो त हेॾां कीअं अचणु थियो आहे। सत ऋषि उन्हनि जी वेनती ॿुधी तमामु घणो प्रसन्न थिया ऐं चवणु लॻसि त हे हिमाचल, तूं पंहिंजी कन्या पार्वती महादेव सां परणाए, छो त हीअ तुंहिंजी कन्या जेका पार्वती आहे सा अॻिले जनम में असुल राजा दक्ष जी कन्या हुई। हुन जो नालो अॻे सती हो ऐं महादेव जी स्त्री हुई, जा दक्ष जे यज्ञ जे कुंड में जली भस्म थी वई हुई। तंहिं हाणे तुंहिंजे घर अची जनम वरितो आहे ऐं पंहिंजो नालो पार्वती रखियो आहे। तंहिं करे तोखे असांजी इहा ॻाल्हि कीअं बि मञणी पवंदी। सतनि ऋषियुनि जी इहा ॻाल्हि ॿुधी हिमाचल हथ जोड़े चवणु लॻो त हे ऋषीश्वरों, मूंखे तव्हांजी इहा ॻाल्हि वधीक ख़ुशीअ सां क़बूल आहे, छो त मुंहिंजी कन्या पार्वती महादेव जे मिलण लाइ गंगाजीअ जे कंठे ते अॻु में ई अहिड़ी तपस्या करे रही आहे। मां इहा ख़ुशख़बरी ॿुधी ॾाढो प्रसन्न थियो आहियां। हाणे देरि न करियो, जल्दी वञी विवाह जी तयारी करियो। सतई ऋषि ख़ुशि थींदा शिवजी महाराज वटि आया ऐं उनखे शादीअ जे तयारीअ जो शुभ समाचार ॿुधायूं। नेठ मुहूर्त निकितो, महादेव पंहिंजनि गणनि खे पाण सां वठी ॼञ करे हिमाचल ॾांहुं उथी हलियो। शुभ नक्षत्र ऐं शुभ घड़ीअ में शिवजीअ जो पार्वतीअ सां विवाह थी वियो। सभु कंहिं ख़ुशी मनाई, चौधारी वाधायूं वरजी वयूं। शादी थियण खां पोइ हिमाचल घणो ई ॾाज महादेव खे ॾिनो। महादेव बि पार्वतीअ खे पाण सां वठी कैलाश पर्वत ते आयो। हुननि खे भोग भोगींदे घणा ई ॾींहं गुज़री विया, पर तॾहिं बि पार्वतीअ खे पुत्र पैदा न थियो। तॾहिं देवताउनि खे ॾाढी चिंता लॻी। तिन अग्नि देवता खे घुराए हुनजी घणे क़दुरु स्तुति कई ऐं चवणु लॻुसि त हे देवताउनि जे भले चाहण वारा, तूं शिवजी महाराज वटि वञ ऐं उनखे असांजे पारां पुत्र संतान पैदा करण जी वेनती कर। देवताउनि जो चयो मञे अग्नि देवता हिकदमि शिव शंकर वटि आयो ऐं भोलानाथ खे ॿई हथ ॿधी पुत्र संतान पैदा करण वास्ते वेनती कयई। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ पार्वतीअ खे गर्भ थियो, जंहिंमां श्याम कार्तिक नाले महासुंदर सुलक्षणो पुत्र पैदा थियुसि, जंहिं तारक दैत खे मारे सभिनी देवताउनि जी रक्षा कई। श्लोक। श्याम कार्तिक जी कथा हीअं जो हंडाईंदो, सो तरी संसार मां वेंदो, पदार्थ चार पाईंदो, हरि परमात्मा तंहिंजो न हरगिज हथ मुंझाईंदो, मथे ते महर जो मालिक हेमा हथड़ो घुमाईंदो। श्री वैसाख महीने जो महात्म। महर्षि नारद जे अम्बरीक संवाद नाले 9 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का, स्वामी दुख बिन से मन का।
सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी, स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी, ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी, स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी, ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता, स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता, ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति, ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे, स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे, ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा, ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे, स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए, ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।